नाज़िन पेमरा चेयरमैन मोहम्मद सलीम बेग बलोचिस्तान में गैर कानूनी इंडियन चैनल्स DTH ऐं ॿिए भारतीय मवाद ख़िलाफ़ जारी मुहिम जे जाइज़े लाइ रीजनल ऑफिस कोयटा जो दौरो करे मुहिम खे वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी। चेयरमैन पेमरा दौरे दौरान केबल ऑपरेटर्स के संदन मसला हल करण जी पिण ख़ातिरी कराई आहे। पेमरा चेयरमैन मोहम्मद सलीम बेग के दौरे दौरान रीजनल ऑफिस कोयटा के इंचार्ज कामरान से बलोचिस्तान रीजन में पेमरा लाइसिंग पेमरा कानून ते अमल दरामद भारतीय चैनल DTH ऐं ॿिए इंडियन मवाद ख़िलाफ़ जारी मुहिम समेत ॿियनि पेशावराणनि सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। रीजनल ऑफिस में पेमरा चेयरमैन मोहम्मद सलीम बेग सां काउंसिल ऑफ कंप्लेंट्स जे मेंबरनि ऐं बलोचिस्तान जे इलाइक़नि कोयटा मस्तोंग पुशियन लोरालाई सिब्बी हब ऐं ज़ोब जे केबल ऑपरेटर्स FF रेडियोज़ ऐं सैटेलाइट TV चैनलनि जे नुमाइंदनि मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान चेयरमैन पेमरा समूरनि केबल ऑपरेटर्स FM रेडियोज़ ऐं TV चैनल्स जे नुमाइंदनि जी सूबे में मीडिया खे हथी वठाइण ऐं अवाम खे तफ़री तोड़े ॼाण जी फरहमी लाइ कयल कोशिशनि जी वाखाण कई। चेयरमैन पेमरा मोहम्मद सलीम बेग सॼे सूबे में गैर कानूनी सरगर्मियुनि ख़िलाफ़ केबल ऑपरेटर्स जी ज़िम्मेवाराणियुनि पॉलिसियुनि जी बि वाखाण कई। उन सां गॾोगॾु हुन वालारियल कश्मीर जे हालतुनि खे नज़र में रखंदे भारतीय चैनलनि ऐं इंडियन मवाद जे ख़ात्मे बाबति हिदायतुनि ते सख़्ती सां अमल दरामद करण ऐं नशरियात के कानून मूजिबि हलाइण जी पिण तलक़ीन कई। उन मौक़े ते पेमरा चेयरमैन जो चवणु हो त कंहिं बि गैर कानूनी सरगर्मी ते पेमरा सख़्त क़दम खणण जो अख़्तियार रखे थो। पेमरा कानून जी भंजकड़ियनि जी सूरत में केबल ऑपरेटर्स ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई पिण कई वेंदी। मुलाक़ात दौरान पेमरा चेयरमैन मोहम्मद सलीम बेग केबल ऑपरेटर्स जा मसला ॿुधायूं उहे मसला हल करण जी ख़ातिरी पिण कराई। उन मौक़े ते केबल ऑपरेटर्स यूनियन जे उहिदेदारनि ऐं स्टेक होल्डरनि चेयरमैन पेमरा जे क़दमनि जी वाखाण कंदे चयो त पेमरा जी तारीख़ में पहिरियों भेरो के चेयरमैन बलोचिस्तान अची स्टेक होल्डर्स जा मसला ॿुधाइनि ऐं उन्हनि मसइलनि खे हल करण जी ख़ातिरी पिण कराई आहे। हिन मुहिम में असां पेमरा जो भरपूर साथ ॾींदासीं। होॾां चेयरमैन पेमरा रीजनल ऑफिस कोयटा जे ऑफिसरनि खे पेमरा कानून ते अमल दरामद खे यकीनी बणाइण जो हिदायतूं ॾींदे चयो त समूरनि स्टेक होल्डरनि सां राब्तनि ऐं मुशावरत खे पिण यकीनी बणायो वञे ऐं खेनि समूरियूं सहूलियतूं बि फराहम कयूं वञनि। मोहम्मद सलीम बेग पेमरा ऑफिसरनि खे इहा बि हिदायत कई त समूरा वसीला क़तब आणींदे भारतीय चैनलनि ऐं ॿियनि इंडियन मवाद जो मुकमल तौर ते ख़ात्मो आंदो वञे, छाकाणि त उहो मवाद असांजे मज़हबी मुआशरती ऐं समाजी क़दरनि जे ख़िलाफ़ आहे। उन मौक़े ते पेमरा जो एग्जीक्यूटिव मेंबर इशफाक चुमाणी, डायरेक्टर ऑपरेशंस मोहम्मद फारूक, डायरेक्टर जनरल एडमिन हाजी आदम ऐं जनरल मैनेजर मोहम्मद ताहिर तोड़े ॿिया ऑफिसर पिण पेमरा चेयरमैन सां गॾु मौजूदु हुआ।